अस्सलाम वालेकुम। अच्छा, असां सिंधी लेक्चरर जो पेपर सॉल्व करे रहिया हुआसीं, जंहिंमें 2 हिसा करे चुका आहियूं, जंहिंमें 15-15 MCQs पहिरियां सॉल्व कयासीं, यानी 30 ताईं असां MCQs ताईं सॉल्व करे चुका आहियूं। हाणे बक़ाया जेके 20 MCQs आहिनि उहे हिन वीडियो में मां सॉल्व कंदुसि, त बग़ैर कंहिं देरि जे शुरू था कयूं। सवाल नंबर 31 खां असां शुरू कंदासीं। सवाल 31 आहे, GM सईद जो किताबु साहड़ जा सिंगार अदब जी कहिड़ी सिन्फ़ ते मुबनी आहे? आतम कहाणी आहे, सवाना आहे, उमिरी आहे, या अदबी ख़त आहे? त इहो जेको आहे अदबी ख़त ते आहे मुश्तमिल। ठीकु आहे न, इहो नोट कयो त अदबी ख़त ते आहे। उन खां पोइ जेको सवाल आहे उहो आहे सवाल नंबर 32 आहे, मनाक़िबे लफ़्ज़ जी माना छा आहे? इन जो जेको ऑप्शन ए आहे उहो सही आहे, लछण या नेकी। उन खां पोइ 33 नंबर सवाल आहे, सचल सरमस्त मसनवियुनि में पंहिंजे लाइ कहिड़ो तख़ल्लुस इस्तेमालु कयो आहे? आश्कार, खुदाई, सचल, सॼे ॾिनो। हाणे मोस्टली आश्कार जेको आहे उहो तख़ल्लुस इस्तेमालु कयो आहे, लेकिन हिकु मां गूगल करे रहियोसि त हिकिड़ी अहिड़ी बि मसनवी मिले पई, उन में खुदाई जो जेको आहे सो उहो बि इस्तेमालु कयो आहे तख़ल्लुस, लेकिन SPSC हिन खे आश्कार ई करार ॾींदी। ठीकु आहे, इहो नोट करे छॾियो। उन खां पोइ 34 नंबर ते आहे, शाह लतीफ़ अबड़े उगाम जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? ही शाह जा 10 दातार आहिनि, उहे नोट तव्हांजे लाइ नोट करणु ॾाढो अहम आहे, उहे उन्हनि जी स्टडी करे छॾियो। शाह जे 10 दातारनि मां हिकिड़ो आहे अबड़ो उगाम। हाणे इन जो जेको ज़िक्र कयो आहे शाह साहिबु, उहो सिर्फ़ु बिलावल में कयो अथई। ठीकु आहे, सुर बिलावल में। उन खां पोइ आहे 35 नंबर ते, लोक अदब में ॾोर जा केतिरा क़िस्म थींदा आहिनि? त ॾोर जा जेके आहिनि उहे 5 क़िस्म थींदा आहिनि। जेका आहे पंजतनी ॾोर आहे, 1.25 लख ॾोर आहे, ॿाहिरीं ॾोर आहे, कुदरती ॾोर आहे, ऐं हिकिड़ी ॿी बि आहे का, ईअं डॉक्टर अब्दुल करीम संदीले जे किताब में इहे 5 लिखियल आहिनि क़िस्म। उन खां पोइ आहे सवाल नंबर जेको आहे 36 आहे, सिंधी ग्रामर मुताबिक़ लफ़्ज़ ॾींहड़ा, ॻाल्हिड़ियूं, लोॾड़ा छा आहिनि? इस्म तसगीर आहिनि, इस्म तकबीर आहिनि, इस्म मुशतक आहिनि, या इस्म ज़ात आहिनि? त इहे ॾींहड़ा यानी कि ॾींहं मां वॾा थी विया, ॾींहड़ा, ॻाल्हिड़ियूं यानी कि वॾियूं ॻाल्हियूं, त इहो इस्म तसगीर थींदो। तसगीर न, तसगीर में हूंदी आहे नंढी शइ करणु, इस्म तकबीर थी वेंदो। ऑप्शन बी ते सही आहे। उन खां पोइ 37 नंबर ते आहे, किताब सिंधी ॿोली जो बुण बुनियादु कंहिंजो लिखियलु आहे? हाणे हीउ जेको कल्ह मां वीडियो कयो हुयो, अपलोड कयो सिंधी ॿोली जे बुण बुनियादु बाबति नज़रिया, उन में बि मां ॿुधायो हुयो इहो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना जो लिखियलु किताबु आहे। ठीकु आहे। उन खां पोइ 38 नंबर ते आहे, इश्किया किसो लाखो फुलाणी ऐं मेहर राणी कहिड़े दौर जो आहे? हीअ असां खोड़ टाइम जेको आहे, खोड़ दफ़ा इन खे असां डिस्कस करे चुका आहियूं, त इहो समन जे दौर जो आहे। ऑप्शन हिते बी जेको आहे उहो सही आहे, समा। सवाल नंबर 39, सिंधी अदब में अच्छा हाणे हीअ किताब नोट कयो, हिते अखर गॾिजी विया आहिनि। इन किताब जो नालो आहे सिंधी अदब में बाद जिद्दतियत। ठीकु आहे, जद्दतियत। ठीकु आहे। हाणे इहो जेको किताबु आहे इहो कंहिंजो सहेड़ियल आहे, इहो सुवालु पुछे थो। त इन जो जवाबु आहे डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदाणी, यानी कि हीउ जेको आहे ऑप्शन हिते सी सही आहे। ठीकु आहे। उन खां पोइ 40 नंबर ते आहे, रसूल बख्श पली जे तरक़ी पसंद जे बचाव में कहिड़ो तनक़ीदी किताबु लिखियो? त इन जेको अंधा ऊंध वेज, इहो जेको ऑप्शन डी आहे, उहो किताबु लिखियो हुयो इन जे लाइ। हाणे असां वटि अचे थी GK जनरल नॉलेज। व्हाट इज़ द कैपिटल ऑफ कैनेडा? कनाडा जो ओटावा कैपिटल आहे। ऑप्शन बी सही आहे। थेम्स रिवर इज़ लोकेटेड इन विच सिटी? इहो लंडन में आहे थेम्स रिवर। ऑप्शन सी सही आहे। कोपेनहेगन इज़ लोकेटेड इन विच कंट्री? अच्छा, कोपेनहेगन डेनमार्क जो जेको आहे उहो कैपिटल आहे, त डी ऑप्शन डेनमार्क। हू वॉज द फाउंडर ऑफ डेली इंग्लिश डॉन पेपर? डॉन न्यूज़ पेपर जो क़ाइदे आज़म कयो हुयो, त ऑप्शन बी सही आहे। हाउ मेनी मेंबर्स आर देयर इन सेनेट ऑफ पाकिस्तान? पाकिस्तानी सेनेट में हिन वक़्तु जेके आहिनि 100 मेंबर आहिनि। विच गैलेक्सी इज़ अवर सोलर सिस्टम इन? माना असांजो जेको सोलर सिस्टम आहे उहो कहिड़ी गैलेक्सी में आहे? त मिल्की वे गैलेक्सी में। ऑप्शन सी सही आहे। ही एंड्रोमेडा जेका आहे असांजी पाड़ेसरी जेका आहे गैलेक्सी, इहा एंड्रोमेडा आहे। ठीकु आहे।
ऐं हिते ऑप्शन जेको आहे मिल्की वे गैलेक्सी इहो सही रहंदो। उन खां पोइ आहे हू इज़ द ऑथर ऑफ हैरी पॉटर बुक सीरीज़। इन जो R.K. रोलिंग जेको आहे ऑप्शन बी सही आहे, इहो जेको आहे इन जो लेखक आहे। हू पेंटेड दी मोनालीज़ा, मोनालीज़ा जो जेको पेंटिंग आहे उहा कंहिं कई हुई, त इन जो ऑप्शन सी सही आहे, लेनार्डो डी विंसी कई हुई। उन खां पोइ 49 नंबर ते आहे हू हैड परफॉर्म्ड द वर्ल्ड्स फर्स्ट हार्ट ट्रांसप्लांट। हार्ट जेको दिलि जो पहिरियों ट्रांसप्लांट थियो आहे उहो कयो क्रिस्टन बर्नार्ड, डॉक्टर क्रिस्टन बर्नार्ड, ऑप्शन सी सही आहे। आख़िरी सवाल आहे इन विच फॉर्म द नेचुरल पेट्रोलियम इज़ फाउंड फ्रॉम अर्थ। ज़मीन मां पेट्रोलियम कहिड़ी फॉर्म में मिलंदो आहे, त इहो ऑप्शन बी सही आहे, क्रूड ऑयल जी में। ही हुआ 50 सवाल। वीडियो ॾिसण जे लाइ वॾी महिरबानी। उमेद त तव्हांजे लाइ ही काफ़ी इंफॉर्मेटिव साबित थिया हूंदा। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।